नाज़िन आगाह कंदासीं। रतो दुरो वेझो ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फौत थी वियो आहे। रतो दुरो मां ख़बराबाद ताईं पहुचायूं पिया, जिते ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था, यूनिस सोमरो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रतोदरो भरिसां ॻोठ बंगुलज़ेरो बाईपास से ट्रक जो मोटरसाइकिल के पोयां टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार ॻोठ मुजाहिद जूणे जो रहवासी महमूद जूणे जो मौके ते ई फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो नेक मोहम्मद जूणे जो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। फौतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मीअ खे तालका इस्पताल रतोदरो आंदो वियो, जितां ज़ख़्मीअ खे गंटी जोगी हालत में इलाज लाइ चांडका इस्पताल लाड़काणो उमाणियो वियो। फोतीअ जो मड़ ज़रूरी कार्रवाईअ बैदि वारसनि हवाले कयो वियो। फोतीअ जे वारिस निसार जूणे जो चवणु हुयो त फोती ऐं ज़ख़्मी ॿेई लाड़काणो खां पंहिंजे घर अची रहिया हुआ त ट्रक संदन जी मोटरसाइकिल खे पोयां टकर हयो, जंहिं सबबि हादसो पेश आयो आहे, जॾहिं त ट्रक ड्राइवर वाक़े बैदि ट्रक छॾे फरार थी वियो आहे। जी यूनिस सोमरो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।